छॾनि जी आसे जहयाती मिस्कीनन जो मददगार ऐं तो जड़े ज़ालिमन जो मौत मां चवे तो पंहिंजे हमराह के चयो त हथियार हेठ करे न त हिक ई गोलीअ सां मां तुंहिंजो मगज़ ॾारे छॾींदुसि अजमा तुझे न पलीत वजूद के धरती ता मिटाए छड़ींदुस हाशिम खान हे रहम जे काबिल न आहे इनखे त जीअण जो बि को हक़ न आहे मुझे तो मुझी न्याणी में तो जान तेरी गोली मारंदो सा मां न चाचा हिनडे मुंहिंजा घणा हिसाब किताब रहियल अजमा इनके इत्ते जो इत्ते पूरो कंदुस नाश मन फायर न कजा मुझे न मुंह तो के जियदान दिनो आ हलियो वञे ता ऐं बाकी डी वञी तौबा ताइब थी बाकी ही जेको तो अमल कयो आ उन जो तो सा हिसाब किताब जरूर थींदो हल ता हल न रईस हीरा मुझे काबिली नाहे ही सिर्फ ऐं सिर्फ मौत जो हकदार आ हाशिम माण्हू मारण सां मसला हल न आहिनि थींदा कॾहिं कॾहिं ज़िंदगी मौत खां वधीक बदतर थी वेंदी आहे रईस ही तव्हां सुठो न कयो बाबा साईं छॾियो हा त मुजन जे ज़ुल्म जो हर बाप बंद करे छॾियो हा बाक़ी ॻाल्हियूं पोइ था कयूं बसरा खबर ॿुधी अथई बसरा कचे हुजे जा पके मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वतन पिया मूंखे सभु ख़बरूं था ॾियनि तुंहिंजे ख़बर ॿुधाइण जी ज़रूरत न आहे ख़बर आहे मूंखे सभिनी ख़बरुनि जी सब खबरूं अथई त पोइ भला ॿुधाए सोणी केरा सोणी त मां आहियां लखनि में हिकु आहियां मुंहिंजी अम्मा चवंदी हुई त जेके बिश्त जूं परियूं आहिनि उहे मुंहिंजे धीउ सां भेट करे न सघंदियूं हा हाणे बि जेकॾहिं ईअं सुर्खे जी ज़रिए मेकअप करे कंहिं शादीअ मुरादीअ में वेंदी आहियां न त माण्हू चवंदा आहिनि माधुरी थी अचे माधुरी बाक़ी इहा बेबी या भी का मारूआ बस न खबर भी त इहा थई न ओ चरी सोणी सुमर जी भाती थई ओ वाह अकुल जा अंधा सूह हिन के चइबो थई न के मां सोणी है मां हाणे को भी का सोणी आ बड़ई नाले ही सोणी आ बाकी हुस्न के सूह चइबो थी सो मोटा मां जडे न 7 किरी में मिलाए जानी में हणंदी हसे एड़ो हुस्न होंदो हो जो मानू खिटी भरियूं बीठा होंदा हा त कदे थी निकरे बसरा छा बसरा जी लोड हुई छा बसरा जी अखे हुई छा मुंजा लब होया बस हाणे केड़ी केड़ी तारीफ कया तो सुन त अल्लाह ॾिनो आ नज़र जी न पवा बसरा सुबह मु सोणी के ॾिठो सफा मुंजो वात गोदो थियो
अलाए केतिरियूं त मक्खियूं मुंहिंजे वात मां चकर ॾेई मोटी वञे। बस इहा सुणी जेका आहे न वाकई सुणी अथई। सोचे वीचारे ॻोल्हो, सोचे वीचारे। हाशिम खे ख़बर पई न त इहा ओझड़ी कढी कुतनि खे खाराईंदी। बस सुणी मूंखे सफ़ा वणी वई थी। कुछ भी कर, कीअं बि कर, असली कम पटे दे, इन सां मुंहिंजी शादी थी। बस मुंहिंजो चवणो कर न, मुंहिंजी सुणी सां शादी करा न। पेट न पाले कोता धारे अरे शादी कंदो केंजी दी शादी दे मां शादी कंदो सुणी सां मां ए त मां थी तो के पाले दिन के न सके वरी ट्रे को आलाई। बाबा बाबा आके बाबा सुनी रस्ते में मुझन अग झलियो सोणीअ खे खंभण जी कोशिश कई। छा आखिर यो मुझन असा मिस्किनन के जीअण छो नथो ॾे? बस सदा वड़ा विच ते कांभू खाना जियो नताजी ने मुझन जूं ताहूं सजो तर बुधिया। हाँ हाशिम वडेरा वडेरन जा ॾिठई न, बचायो न पीर मुझन के कांबू खान। असा गरीबन जो केर कोन थई। गरीबन जो अलाह वादा असांजी दाह अलाह कया। बाबा अलाह कंदो त यो मुजन सुख सां कोन सुमंदो। रानी जाते सुमर वारा थकी जी पिया हूंदा उन्हनि खे चांहि पिया। हाँ हाँ सुनी तू वे तू मचाए ठाए चांदी। वज़ीर हर बाज़ी हाशिम खटे तो वने, असा के हाशिम जो कोन को बिलो करणो पवंदो। मुझे न साईं हाशिम त तव्हां जी हिकड़ी हकल सां ई मरी वेंदो, उन जी हैसियत कहिड़ी आ? हाशिम के तुम एक इशारे में उपट मारा जणा, पर वो रईस काबू खान जी पनाह में वेठल आहे। मुझे न साईं हाशिम के देखाणी जा ॾींहं जा तारा तो काबू खान सां पुॼी पवंदासीं। हाँ वज़ीर तू ठीक तो चई, यानी हाशिम के दाणे सबक सिखारणो पवंदो। अस्सलाम वालेकुम। मुझन साईं इन हाशिम दे त मुंहिंजो भी खून जो पलांद रहियल आहे। त पोइ मार चो करे वेठो सिकंदर, इने बंबोर के बायूं तोखे कंहिं रोकियो आहे? बंबोर के बाह त एड़ी ॾियां जो हाशिम जे घर मां सालन ताईं बारूद जी धप न वञे हा। पर मुझन साईं मां मजबूर आहियां। एसपी राणा साहब मुंहिंजा हथ झलियूं बीठो आहे। सिकंदर खान हिकिड़ो दफ़ो वञी न हाशिम खे डाहे अच, पोइ इन राणा साहब सां पुॼी पवंदासीं। मुझन साईं जीअं हाशिम मूंसां धोखो करे हमलो कयो हो न, इहे मां भी हुन जे मथां मौत बणिजी कड़की पवंदुसि। ओ ये ओ कल्याण कर न तो मुझन भी तोखे को मौजू ॾेखारे। हाणे वे वज़ीर वो चांहि जो बंदोबस्त कर। हाज़िर बाबा। अस्सलाम वालेकुम अस्सलाम। वालेकुम खुश आई? मां खुश आहियां। चाचा सुमरा हाजी दीन मोहम्मद अल्लाह लो को माण्हू हुई, जेकॾहिं कंहिंखे ॾिनई कोन त ॾुखाई बि कोन। हाँ मुंहिंजी जीवन अल्लाह साईं खे बि अहिड़ा ई भला माण्हू घुरजनि था। अदा हलणो त हर कंहिंखे आहे, पोइ हू कच्चा छिने या पक्का, हू मर्ज़ी जो मालिक आहे। चाचा पलिया ॿुधो अथमि त सूबेदार सिकंदर हाशिम ऐं सोढे ते कावड़ियो वेठो आहे, अलाए छो? हाँ मुंहिंजी जीवन सूबेदार जो चवणु आहे त मूं ते हाशिम ऐं सोढे हला कई, पर हाशिम ऐं सोढो रईस काबू खान खां कंध कीअं कढाईंदा?
छो त हुन पक ॾिनी हुई त असांजो को बि माण्हू पुलिस ते हला न कंदो। मता सूबेदार सिकंदर हाशिम खां पुराणो परांद करण थो चाहे, उन करे इहो ड्रामो कयो हूंदई। हा भाउ, ऐसी त ॻाल्हियुनि मां ईअं थो लॻे त सूबेदार सिकंदर ड्रामो कयो। बसि अदा, जे ड्रामो कयो अथई त पाण लोड़ींदो। हा दा, सबको पंहिंजी नियत लोड़ींदो। चङो, मां हलां। वारे यार वज़ीर अहिड़ी ख़बर न आहे जंहिंजे आधार ते मुजन जूं निंड्रूं हराम कया। जनेदार पुट इन तारे यार वज़ीरन का थूम ही कान थई ये कुछ करे पंजी घोट तो नशो चई है कुछ करे देखा तू पाण इन जी आसरे ते ना हलंदो कर। बाबा चनेसर जी चाल चंगन भरन जूं वायूं बता हाणे ॾिसजाए कीअं तो मुजन जो ढेंगो ढेरी कया। यार जनेदार कुछ तू पाण कर ये मौजन सां दरबदर कयो न ये नथो करे सकी तो छडे दे मास्टर ने के इरा आऊं जाना मौजन जाना ॾिस दरबदर क्यों तो कया उनके अच्छा तो कया या पुता चिंडड़ी चारे में न ये कम पाणे कंदो साऊं लॻो तुंहिंजो वधी कर मूंसां तूं। बाबा साईं हाणे वेही ॾिसजाए कीअं तो मुजन ऐं वॾेरी रेशम खे पाण में वेठाया। बाबा जा तो बाहि मुजन जे अनाज खे अयो इल्ज़ाम लॻंदो सूमर जे मथां तूं वेही तमाशो ॾिस। इहो कचो कम न कजां सुआ जे पक जी पे केर छॾाईंदी। बाबा जेको बि कम कदुम सोची समझी कदुम। एक तरफ मुजन खे ईंदो नुक़सान ऐं ॿिए तरफ सूमर वेल में हूंदो वेल में सीख त पोइ हाशिम खे बि ईंदो न। इहे त चाहियां थो असांजा दुश्मन पाण में विड़ी मरनि त ख़बर पए असां कुझु थियूं। इहा ताक़त तो में आहे कान इहो कमु तुंहिंजो पीउ कंदो पर तो मां कोन थो ॾिसां खां गज़ा तूं करी इहो वरी मूंखे करिणो पवंदो। अॼु या सुभाणे मां वज़ीर सां मिलंदुसि ओई चनेसर पंहिंजी चाल हलंदो। अॻिते न नेक कम देर न कर वज़ीर घुरा। ठीकु आहे बाबा। या तो मुझे पक्का तो सूबेदार सिकंदर ते हमलो दवाई करे सको था छो तो बे में जरूरत ही नहीं थी सके। बाबा से ता साजा वडा आवा सा भला केड़ो कूड़ा सच्ची बात सूबेदार ते हमलो आसा छा। हाँ रेसे असां तांजे मान ऐं शान में गुस्ताखी कई आहे पर रेसे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾियो असां तव्हां खां घणो वक़्तु ॻाल्हि लिकाए नथा सघूं। बाबा सी वडा तॾहिं तव्हां खां सची थी बाक़ी मरदे मरी वञूं हा कंहिं ॿिए सां सची न कयूं पर इहो हमलो थियो कीअं हिन त तव्हां हुन वक़्तु सेठ वटि हुयो। रेसा हाणे जेकॾहिं बख़्श कयो त मां तव्हांखे हक़ीक़त ॿुधायां। सज़ा मांखे ज़रूर मिलंदी सूबेदार ते हमले जी न पर मूंसां कूड़ ॻाल्हाइण जी ऐं उहा सज़ा मां तव्हांखे पाण ॾींदुसि। असांखे क़बूल आहे बाबा सज़ा त मां तव्हांखे पोइ ॾींदुसि पर पहिरियां मूंखे इहो ॿुधायो त सूबेदार ते हमलो तव्हां कयो कीअं ऐं इहो हमले करण खां पोइ तव्हां सेठ वटि कीअं पहुतो। रेसे थियो ईअं जो सूबेदार न पचंदे।
उतो असां कार में चढ़ी सिधो वञी सेठ वटि पहुतासीं। इन में असांखे 10 मिंट बि कोन लॻा। माना त इहो ई किस्सो गुज़ार के पक्के माण्हू असांखे ख़बर ॾिनी आहे त सूबेदार सिकंदर ते हमलो थियो आहे ऐं इहा बि ख़बर पई आहे त उहो हमलो हाशिम ऐं सोढे कयो आहे। पर वॾी ॻाल्हि आहे हुननि ते का साबिती नथी बीहे। पूरा मूंखे पहिरियां ई पक हुई त इहो कमु हाशिम जो आहे। इन सूबेदार सिकंदर जी त वॾी उॾाम हुई न, सुठो थियो जो पर ई कटे छॾियसि। हाणे इहो सूबेदार सिकंदर भुलिजी बि कंहिं मुड़ुस माण्हू में हथ न विझंदई। खबर मिली आहे त बंगल खान ॻोठ पहुची वियो आहे ऐं चवे थो त दुश्मननि सां हाणे का बि रियात न कंदसि। झाड़ा मञूं था त बंगुल खान वॾा कलूर कया आहिनि, पर हुन वेचारे सां वॾा कीस थियल आहिनि। गुलज़ार बंगुल खान असांजो साथ न छॾिया, अहिड़ा ॾींहं ई न ॾिसूं आहे। ख़ैर आहे मोहबत, वरी बि असांजो मौसम आहे ऐं अॼु शाम जो हली मुबारकूं ॾेई था अचूं। कीअं झाड़ा खान? ठीकु आहे गुलज़ार, पोइ अॼु शाम जो ई हलूं था। सही आहे झाड़ा खान, पूरा सही आहे न? ठीकु आहे। हाजी शरीफ़ वञे थी ॻाल्हि चर्चे खां चढ़ंदी। जेकॾहिं मुंहिंजी चालाकियुनि जा फाट था फाटनि त वेल वरी बि मुंहिंजे लाइ थींदो। छा कयां? इन ई बसरा मां मूंखे वॾो ख़तरो आहे। किथे मुंहिंजा राज़ फाश न करे अचे, किथे वझ में आई न त इन ई माईअ बसरा खे ॾसींदुसि ॾींहं जा तारा ऐं ॿुधाईंदोसांसि त मां केतिरो शरीफ़ आहियां। कुझु न कुझु कर हाजी शरीफ़, कुझु न कुझु कर। हाजी शरीफ़ ख़ैर त आहे? हीअं त कर, दिमाग़ ते बुखार चढ़ियो थी, छा जाबो ले थो पियो पंहिंजे लेखे? हाँ कॾहिं को हिसाब ई ख़्याल थो थिए? मां त तुंहिंजे ई ख़्यालनि में हुउसि। बसरा जहिड़ी कचे तेड़ी पकी मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वतन, पर ख़बरदार जो हिकिड़ो लफ़्ज़ बि मुंहिंजे बारे में ग़लति सोचियो अथई या ॿोलियो अथई। न न, मां को चरियो थियो आहियां छा जो तुंहिंजे ख़िलाफ़ सोचींदुसि? मूं इहो पियो सोचियो त तुंहिंजो शुक्रियो कहिड़े नमूने अदा कयां। अलाए मता मथे में का तिॾ हुजई। बस हाणे बस, घणी सियाणी न थी। रखवाला ते अञा घणो जा बोलींदे बोलींदे जेके करतूत कया थी पाण उगाशींदे। छो त बसरा कचे हुजे जा पके मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वतन पिया, सभु सचूं कराईंदई। लोगा असां केॾा न बदकिस्मत आहियूं। असां सभई गॾिजी ख़ुशियूं नथा ॾिसी सघूं। अगरि जे हिकिड़ी ख़ुशी थी मिले न, कोई बि हुन जे पुठियां वॾो घाउ थो मिले। रेशम, जिंदगी में दुख सुखनि जी सूह हूंदा आहिनि। असां मजबूर इंसान आहियूं। असां ख्वाहिशूं त रखी सघूं था, पर उन जो पूरा अल्लाह ई कंदो। लोगा अधे बहादुर ऐं अधी ससवी जे बारे में कुझु सोच न। ऐं ससवीअ रोई रोई पंहिंजा हाल विञाए छॾिया ऐं मां हुन जी हालत नथी ॾिसी सघां। हारिश, मां पण इन वीचार में आ त ससवीअ ऐं बहादुर खे खीर खंड कीअं कजे। बहादुर अरडो माण्हू आहे, ज़माने जी उछलल ॻाल्हियूं हुन जे बर्दाश्त खां ॿाहिरि आहिनि। लोगा ससवी बहादुर खां सवा कंहिं ॿिए ॾे अखि खणी नथी ॾिसी सघे। बहादुर खां सवा जी कान सघंदी। लोगा तूं ई कुझु को हीलो कर। रेशम सोचियो त कॾहिं पाण गॾिजी हलंदासीं रेस काबू खान ॾे, उन खे सॼो अहवाल ॿुधाईंदासीं। मूंखे ख़बर आहे त बहादुर रेस काबू खान जी ॻाल्हि न मोटाईंदो।